अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आवा है सारा सुमरो आने बुलेटिन में असां सां गॾु साथ ॾींदी पिरियागुल सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। गॾियल अरब इमारात जो सदर पहिरियों भेरो सरकारी तौर ते पाकिस्तान पहुची वियो। शेख मोहम्मद ज़ैनुन निहान जो नूर खान एयरबेस ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर इस्तक़बाल कयो। गॾियल अरब इमारात जे सदर खे फ़िज़ाई सलामी गार्ड ऑफ ऑनर पेश। शेख मोहम्मद ज़ैनुन निहान खे 21 तोपनि जी सलामी भी ॾिनी वई। गॾियल अरब इमारात जो सदर आसिफ ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां मुलाक़ातूं पिणु कंदो। परॾेही तर्जुमान जो चवणु आहे त UAE सदर जो दौरो ॿ तरफ़नि लाॻापनि सीड़पकारी तवानाई ऐं ॿियनि शोबनि में ताउन वधाइण में मददगार साबित थींदो। गॾियल अरब इमारात जे सदर जे दौरे सबबि इस्लामाबाद में अॼु आम मोकल। लाहौर जी दहशतगर्दी टुड़ अदालत 9 मई वॻोड़नि जे केस में PTI जे 7 अॻवाननि खे सज़ा ॿुधाए छॾी। यास्मीन राशिद, उमर सरफराज़, चीमा एजाज चौधरी ऐं ॿियनि खे 10 साल कैद जी सज़ा। महमूद रशीद खे मजमूई तौरु 33 साल कैद जी सज़ा ॿुधाई वई। 6 लख रुपया ॾंड। अदालत ॾोह साबित न थियण ते केस में नामज़द 23 ॼणनि खे बरी करे छॾियो। लाहौर हाई कोर्ट में प्रॉपर्टी ऑर्डिनेंस खिलाफ दरखास्तुनि ते ॿुधणी। चीफ जस्टिस आलिया नीलम केस जी ॿुधणी कई। प्रॉपर्टी खिलाफ दाख़िल थियल 10 दरखास्तूं ॿुधणी लाइ फुल बेंच ॾांहुं मुंतक़िल। चीफ जस्टिस आलिया नीलम पारां शहरी खां ख़ाली कब्ज़ो वापसि करण जो हुकुम। चीफ जस्टिस चयो आहे त वकील पाण दलील ॾेई रहियो आहे त डिप्टी कमिश्नर बे अख़्तियारनि खां वधीक क़दम खंया आहिनि। पहिरीं कब्ज़ा वापसि कया वञनि, पोइ अॻिते वधंदासीं। पाकिस्तान ऐं EDP विच में $73 करोड़ जी ॿिनि मनसूबनि ते सयूं। जारी कयल पधिराई मूजिबि $33 करोड़ सेकेंड ट्रांसमिशन मनसूबे ते ख़र्च कया वेंदा। $40 करोड़ सरकारी इदारनि में सुधार लाइ इस्तेमाल कया वेंदा। रोड़ी में हथियारबंदनि जो घर ते हमिलो। नौजवान गोलियूं हणी क़तल, औरत ज़ख़्मी। बंदर रोड भरिसां जवाबदारनि जी फायरिंग में अब्दुल हमीद दारे जो मौके ते ई मारिजी वियो। औरत रुख़साना महर ऐं वाटड़ो अली बख़्श गॾाणी सख़्त ज़ख़्मी। वाक़ियो कान्हे तकरार तां पेश अचण जा चोबोल। पुलिस ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। वारह वेझो मुबैना पुलिस मुक़ाबलो। 19 केसनि में घुर्बल ॾोहारी मारण जी दावा। सर्वियर लाड़ी वटि पुलिस ऐं ॾोहारियुनि में मुबैना मुक़ाबलो। इश्तिहारी ॾोहारी मुश्ताक चांडियो मारिजी वियो। पुलिस मूजिबि मारिजी वियल ॾोहारी पुलिस जमादार अब्दुल रहमान भट्टी ऐं पुलिस अहलकार यार अली लाशर जे क़तल समेत संगीन केसनि में घुर्बल हो। सन्ने वगण वेझो धारदार हादसनि में नींगर समेत 2 ॼणा फौत। सन भरिसां पिशावर वासियुनि जी कार कल्टी। 5 वरियनि जो ॿाड़ो उमर ख़िताब फौत। औरत समेत 2 ॼणा ज़ख़्मी। वगड़ वेझो तेज़ रफ़्तार कोच जो मोटरसाइकिल खे टक्कर। नौजवान दिलावर मुक़ेरी फौत थी वियो। मेहरापुर में फुरमज़मत ते 2 ॼणनि खे क़तल कंदड़ 2 ॾोहारियुनि खे मुक़ाबले में मारण जी दावा। गोदो शाख भरिसां पुलिस ऐं ॾोहारियुनि में मुक़ाबलो। जवाबदार वकार नूनारी ऐं अछो नूनारी मारिजी विया। 3 ॾींहं अॻु हथियारबंदनि फुरमज़मत ते वापारी शबीर शेख खे क़तल कयो हो। फायरिंग में वाटड़ो इमरान मुग़ल बि मारिजी वियो हो।